अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादूअ में बरसात जे तबाह कारण ग़रीबनि खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। दादूअ जे मोंदर नाके लॻो अज़ीज़ाबाद कॉलोनी जे मज़दूरी कंदड़ पोढ़ियात बशीर अहमद शजर निदाए सिंध न्यूज़ सां सूर पिटींदे ऐं रोईंदे ॿुधायो त सिक्योरिटी गार्ड रमज़ान जुणेजे जो लॻल टावर ऐं संदसि ख़ाली पियल प्लाट मां मूडे पाणीअ जी अचण करे मूं ग़रीब जो कोट बाथरूम किरी पियो आहे। मूं वटि वसियत नाहे जो मां वरी ठहिराए सघां। मां मिसकिन मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़रान कंदो आहियां। पाणीअ जी निकाल रोकण तां गार्ड रमज़ान जुणे जो मूंखे मौतमार ऐं अगरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि SSP दादू खां मुतालबो कयो आहे त मूंखे ऐं मुंहिंजे बचड़नि खे हिन मां जान जो ख़तरो आहे, मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हिन DCO दादू खां घुर कई आहे त बाथरूम में नलको ठाराए ॾियण जी अपील कंदे चयो आहे त महिरबानी करे मुंहिंजो तदारुक कयो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध, दादू। आहे त मुंहिंजो नोटिस वठी करे मुंहिंजो कोर्ट ठहिराए ॾियनि या पोयों एक्शन खणनि त मूंखे प्लाट विझा भराए ॾियनि या कोई मां अॻे में 2010 में मुंहिंजो सॼो कमिरो होॾो ठहियो पियो, पाणी सॼो अची वियो, सॼो कमिरो किरी पियो, ॿार मां कढीसि। इहो शुक्र आला जो ॿार कढीसि, नुक़सानु को बचड़नि जो ॿारनि जो कोन्ह थियो। भई जॻह वरी